Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंधु दरिया जे वहकरनि में चाड़ बाद तौंसा बैराज वटि मथाहीं दर्जे जी ॿोॾि डिक्लेयर। तौंसा बैराज जा दरवाज़ा मुकमल तौर खोली विया। तौंसा वटि दरिया जो मथां वहकिरो 5,10,000 क्यूसिक रिकॉर्ड। चश्मा बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि अची वई। गुड्डू बैराज वटि पाणी जा वहकिरा वधी 3,37,000 क्यूसिक थी विया। गुड्डू बैराज वटि ॿिनि ॾींहंनि में वॾी ॿोॾि जो ख़तरो। वाॻियल इख़्तियारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सिंध में चौमासे जे वसकारे सबबि आयल तबाही ते अफ़सोस जो इज़हार। NDMA, PTMA ऐं सिंध सरकार खे मुतासिर इलाइक़नि में फ़ौरी इमदादी कार्रवाइनि जी हिदायत। चश्मा बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि अची वई। गुड्डू बैराज वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त ॿोॾि जी सूरतहाल में पहिरीं तरजीह मुतासिरनि खे रेस्क्यू करे इमदाद ॾियणु आहे। मुतासिरनि खे रिहाइशी ऐं तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात दौरान केतिरा ई घर ड्रही पट पइजी विया। मासूम ॿारड़ी ऐं पीरसन औरत दॿिजी फ़ौत। सखर जी माइक्रो कॉलोनी में बरसात दौरान घर जी छिति किरण सबबि पीरसन औरत साहिब ख़ातून दॿिजी फ़ौत थी वई। 3 ॼणा ज़ख़्मी। सेठारजा जे ॻोठ छितन शाह बुखारी में बरसात दौरान घर ड्रही पियो। 4 महीननि जी ॿारड़ी सोबिया दॿिजी फ़ौत। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत लाश मलबे मां ॿाहिरि कढियो। टंडो ड्याम में 5 कचा घर ड्रही पट पइजी विया। बरसात सबबि वोणनि, कमंद, बसर ऐं ॿिए फसल खे शदीद नुक़सान। दौड़ में बरसात दौरान 15 खां वधीक कचा घर किरी पिया। 3 ॿारनि सूदो 10 ॼणा ज़ख़्मी। वाढराए वेझो वाड़ी जी छिति किरण सबबि 3 ॼणा ज़ख़्मी। 3 मेहूं दॿिजी मरी वयूं। मलीर भरिसां पाणी जे तेज़ वहकिरे में लुड़ी वियल कार हथ। रेस्क्यू टीम्स ॿुॾी वियल 7 मां 1 ॼणे जो लाश हथ करे वरितो। 12 सूदो 6 ॼणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त मक़ामी माण्हुनि जे रोकण बावजूदि कार सवार पाणी जे तेज़ वहकिरे में हलिया विया। मलीर जे ॻोठ उमर ख़ास खेली भरिसां पीरसन नदी जे पाणी में लुड़ी फ़ौत। पीरसन जे लुड़ी वञण जी वीडियो साम्हूं अची वई। Ganó mañana con la está veo. Aigel. Maman tran. क्या करो? Maman tran yolo. Ganó mañana con la está veo. Aigel. Maman tran. क्या करो? Maman tran yolo. सिंध में गजगोड़ सां जारी बरसात केतिरा ई शहर ऐं ॻोठ ॿोड़े छॾिया। हैदराबाद में गजगोड़ सां बरसात सबबि आम ज़िंदगी मफ़लूज। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कब्रिस्तान बि पाणी में ॿुॾी विया। लाड़काणो में घर, ऑफिसिस, बाज़ारूं ऐं अस्पतालूं पाणी हेठि। गजगोड़ सां जारी बरसात आम ज़िंदगी मुतासिर। शहदादपुर जे मुख़्तलिफ़ पाड़नि रस्तनि ऐं घिटियुनि ते पाणी बीहजी वियो। शहरी बिटे अज़ाब में मुब्तला। मलकानी शरीफ़ में बरसाती पाणी फसल ॿोड़े छॾिया। 10 खां वधीक ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो काटा।
फैज़गंज में तेज़ बरसात दौरान कच्चा घर रही पिया, रस्ता ऐं घिटियूं तलाउनि में तब्दील। छाछरे में हेठाई वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बाज़ारुनि में पाणी बीहजी वञण सबबि कारोबार न खुलियो। कंदकोट, घोटकी, शहदादकोट, आदिलपुर, फुल, कशमोर, झंडोमरी, मोरो, डोकरी, मेहरापुर ऐं भिरिया सिटी में किथे तेज़ त किथे हल्को वस्कारो। कुंदरी ऐं टंडोबागो में 22 कलाकनि खां जारी बरसात सबबि ओॾ जहिड़ी सूरत हाल। रस्ता ऐं घिटियूं पाणी जे तलाउनि में तब्दील थी विया। मार्केट्स ऐं घरनि में गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो। रहवासी मिटे अज़ाब में मुब्तला। तेज़ बरसात दौरान केतिरा ई कच्चा घर रही पट पइजी विया। टंडोबागो में घरनि अंदरि पाणी बीहजी वञण सबबि रहवासी परेशान। माण्हू पंहिंजी मदद पाण तहत घरनि मां पाणी निकाल करण लॻा।